तकरार ड्रामे जी दोस्तों जेका अज रात किस्त अचण वारी है नेक्स्ट एपिसोड उनकी तव्हांखे तफ़सील सां हिकु कुछ ख़ासि ॻाल्हियूं ऐं ख़ासि सीन ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में, इन खे ज़रूरु पूरो ॾिसिजो। तव्हांखे तफ़सील सां ॿुधायूं था, थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हां ॾिसजो त नेक्स्ट एपिसोड जी किस्त अचण वारी आहे उहा हाकिम ज़ादी कंहिं न कंहिं तरीक़े मीर मूसा ॾे जेको आहे न्यापो मोकिलंदी, उन सां राब्तो कंदी ऐं उन खे जेको आहे साराज अली जे बारे में ॻाल्हाईंदी ऐं हिनखे ॿुधाईंदी त हे मसइलो ईअं आहे, लेकिन मिसगाइड कंदी, मूसा खे फसाइण जी पूरी कोशिशि कंदी ऐं वरी सारा खे चवंदी त जेको आहे न मूसा हा करे छॾी आहे, ठीकु आहे न, अहिड़े हिसाब सां माना मिसगाइडिंग कंदी। ऐं तव्हां हिते बि इहो बि तव्हां ॾिसिजो त हाणे कहिड़े बि तरीक़े सां मीर खे मारण जे लाइ वो अकबर के या वरी सलीम के इन ॿिन्ही खे कंहिं न कंहिं तरीक़े से जावल प्लैनिंग ठाहींदो त मीर खे फतकायो वञे ऐं मूसा खां मयार लाहींदो ऐं सिजावल खे इहो भउ आहे त मूसा ऐं मीर जो जे ठाह थी वियो त पोइ मूसा मूंखे कॾहिं बि मीर खे मारण न ॾींदो, इन खे ठाह खां पहिरियां कीअं बि करे मीर जो सिर खणा, लेकिन इहो थींदो कान। तव्हां ॾिसिजो छाजे करे त इहो नामुमकिन आहे, मीर मरदो त ड्रामो ई एंड थी वेंदो, लेकिन सिजावल पंहिंजी पूरी कोशिशि कंदो। लेकिन ॾिसिजो तव्हां मूसा ऐं सिजावल जे विच में वरियूं दूरियूं पैदा थींदियूं वेंदियूं आहिस्ता आहिस्ता, ऐं दरिया खां पूरी पंहिंजी कोशिशि ज़ोर लॻाए करे जेको आहे मीर ऐं मूसा जो ठाह करण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं नवाब खान खे बि इहा ॻाल्हि कान वणंदी, नवाब खान सतार खे मोकिलींदो या कंहिं ॿिए खे त मीर खे फतकायां या मीर खे फसायां। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।